अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 8 महीननि दौरान अमेरिका में को बि गैर कानूनी तौर दाख़िल नाहे थियो। गैर कानूनी पनाहगीरनि खे अमेरिका में अचण खां रोके छॾियो आहे। फ्लोरिडा में तक़रीब खे ख़िताब कंदे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त पाक भारत समेत 8 जंगी रोकरायूं पाकिस्तानी वज़ीर आज़म संदसि बारे में जेको कुझु चयो उहो एज़ाज़ आहे। अमेरिकी सदर वधीक चयो त ईरान जी जौहरी अफ़सोदगी जी सलाहियत ख़तम करे छॾी आहे। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त सऊदी अरब अमेरिका में $2 खरब जी सीड़पकारी करण जो ऐलान कयो आहे। आगाह कयूं पिया आम ख़बर जे हवाले सां अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 8 महीननि दौरान अमेरिका में को गैर कानूनी तौर दाख़िल नाहे थियो। गैर कानूनी पनाहगीरनि खे अमेरिका में अचण खां रोके छॾियो आहे। फ्लोरिडा में तक़रीब खे ख़िताब कंदे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त पाक भारत समेत 8 जंगी रोकरायूं पाकिस्तानी वज़ीर आज़म संदसि बारे में जेको कुझु चयो उहो एज़ाज़ आहे। मां ॿुधायूं पिया त अमेरिकी सदर वधीक चयो आहे त ईरान जी जौहरी अफ़सोदगी जी सलाहियत ख़तम करे छॾी आहे। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त सऊदी अरब अमेरिका में $2 खरब जी सीड़पकारी करण जो ऐलान कयो आहे। आगाह कयूं पिया अपडेट कंदा रहूं त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 8 महीननि दौरान अमेरिका में को गैर कानूनी तौर दाख़िल नाहे थियो। गैर कानूनी पनाहगीरनि खे अमेरिका में अचण खां रोके छॾियो आहे।